ओम शांति। दीदी मुझे तारीख 24 पंजाब जाती मेरा बाप दादा मीठे मीठे बार सच्ची शांति जी अनुभूति करण लाए न शरीर सां डिटैच थी वञो। जॾहिं चाहियो शरीर रूपी बाजो वॼायो ऐं जॾहिं चाहियो हिन सां न्यारो थी वञो। प्रश्न प्यार के सागर शिव बाबा जी प्यार की कमाल कहिड़ी आहे? उत्तरा प्यार जो सागर शिव बाबा ॿारनि खे प्यार सां शिक्षा ॾेई करे आसमान अति मीठो ठाहींदो, अति प्यारो ठाहे ॾींदो आहे। हुननि जे प्यार की कमाल आहे जो तव्हां पूज्य श्री लक्ष्मी श्री नारायण समान ठही वेंदा आहियो, जंहिंजो दीदार जे लाइ मनुष्य जी अॼु बि भीड़ लॻी आहे। बाबा आहिनि ॿारनि खे मनुष्य खां देवता ठाहिण लाइ, पुजारी खां पूज्य ठाहिण लाइ। बाबा श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहिण आयो, पूज्य खां पुजारी खां पूज्य ठाहिण लाइ आयो, मनुष्य खां देवता ठाहिण लाइ। गीता तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। हिन समय तव्हां ॿारनि खे ज्ञान जो पियो नेत्र मिलियो आहे, अर्थात आत्मा जी अख खुली वञे। सभिनी जी नंबरवार बुशारत अनुसार आत्मा जी अख खुली वञे। त्रिनेत्री चइबो आहे, इनखे तीजड़ी जी कथा बि चइबो आहे। वास्तव में हिकु ई नाम राजयोग राजी प्राप्त करण लाइ आहे। राजी प्राप्त कराइण सां ऐं राजाई सां योग, राजी प्राप्त कराइण वारे सां ऐं राजाई सां योग हिन खे मनमना भव मध्याची कौशल चइबो आहे। हिकु त जेको राजी प्राप्त कराइण वारो आहे श्री बाबा, ॿियो जॾहिं असां राजी प्राप्त कंदासीं मतिलबु ख़ुदि खे श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़े अनुभव करो। मनमना इनखे मनमना भव मध्याजी चइबो आहे, अर्थात पंहिंजे घर में पंहिंजे बाप जी बि यादि रहे ऐं पंहिंजी राजाई बि यादि रहे। जंहिंखे असां श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठही करे छोकी पहिरियों नंबर त मम्मा बाबा ईंदा त असांखे हुननि जहिड़ो ठही करे हुननि जी तख़्त ते विराजमान आहे त असांखे पंहिंजो उहो स्वरूप बि यादि हुजणो खपे ऐं बाबा बि यादि हुजणो खपे। त मनमना भवती बाबा खे यादि ऐं मध्याजी भवती पंहिंजे श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो रूप। हिनखे मनमना भव मध्याजी भव चइबो। मूंखे यादि करो, पंहिंजे स्वरूप खे यादि करो। बाप कोई संस्कृति गीता नथा ॿुधाइनि, ॿार ॼाणंदा आहिनि बाप छा सम्झाईंदा आहिनि ऐं शास्त्र में छा आहे। बाप प्यार जो सागर त ज़रूर आहे, तॾहिं त प्यारे से प्यारे वस्तु खे यादि कंदा आहिनि शिव बाबा खे। शिव बाबा ॾाढो प्यारे से प्यारो न, हिन करे शिव बाबा प्यारे से प्यारे खे सभई यादि कंदा आहिनि। बाप बि ॼाणंदा आहिनि ॿारनि खे वञी करे सदा सुखी ठाहिणो आहे। हीअ दादा त वॾो सुखी हुयो, इन्हनि खे कोई दुख न हुयो, परंतु इहे न ॼाणंदा हुया कि बाप अची करे सुख ॾींदा। हाणे तव्हां अनुभवी ठहिया आहियो, हाणे तव्हां अनुभवी थींदा वेंदा आहियो। बाप अची करे सदा सुखी सदा शांत ठाहींदा आहिनि। सुख हूंदो या संपत्ति सां। बाप अची करे वस्तु ॾींदो आहे, कोई धनवान बि हूंदो आहे ॿारनि खे वस्तु ॾींदो आहे न, सुखी खाईंदो आहे, परंतु शांती त ॾेई न सघे। शांती त सभु चाहींदा आहिनि। सन्यासी बि चवंदा आहिनि मन जी शांति खपे। तुंहिंजी मन बुद्धि आत्मा जे अंदर आहे न, तुंहिंजो मन बुद्धि आत्मा जे अंदर आहे त चवंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले। बाप सम्झाईंदा आहिनि तुंहिंजो आत्मा खे अशांत कीअं कयो। वो माण्हू त चई रहिया आहिनि आत्मा दुख सुख खां न्यारी आहे, अभोक्ता आहे, असोचता आहे। इहे न ॼाणंदा आहिनि कि मन बुद्धि आत्मा जा ई ऑर्गन्स आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि अशांत माया कंदी आहे। आत्मा जो स्वधर्म या सदा शांत रहनि, बाक़ी ऑर्गन्स आहिनि, परंतु शांति में किस ताईं वेही रहंदासीं। सन्यासियुनि जो त आहे ई हठ योग, अंदर खड़े
अंदर खटे में हली वेने हिजरी बाप री नॉलेज दीने बाबा की कर्म योगी कहने कर्म योग ये कर्म योग है ये तो शांति रात जो भी मिलती है तो अच्छा आत्मा ऑर्गन का कम वठाओ या न वठो ये तो असांजे हथ में है मां बाजू नथी वजाया मां आत्मा हाणे बाजू नथी वजाया पंहिंजे खे जॻहि सम्झो हिन में अख मुंडण जी त दरकार न आहे आत्मा अखियुनि सां ॾिसंदी आहे अख आत्मा की अख मिली आहे ॾिसण लाइ बाक़ी ज़बान सां कमु न वठिणो ईअं ई वेही करो अखियुनि सां ॾिसो था बाक़ी ज़बान सां कमु नथा वठो हथ पेरनि सां नथा वठो बसि ईअं ई वेठा आहिनि बाबा जी वेही रहो परंतु सिर्फ वेही वञण सां कोई फ़ाइदो त न थींदो न फ़ाइदो आहे वेही करे खुद खे आत्मा सम्झी करे हाणे मां आत्मा मुख खां कमु नथी कढां वठां मां बसि ईअं ई वेठी आहियां लेकिन खुद खे आत्मा सम्झी चुपचाप वेहण सां छा थींदो पोइ बाबा खे बि यादि कंदासीं त बाबा जी कॾहिं बाबा जी महिमा ते गीत ॻाईंदासीं कॾहिं बाबा जी ज्ञान जी मनन चिंतन कंदासीं कॾहिं बाबा सां ॻाल्हियूं कंदासीं में फायदो है जेसिताईं सर्वशक्तिवान सां योग न आहे त कोई फ़ाइदो न थी सघंदो योग खे अग्नि चइबो आहे हिनखे युद्ध जो मैदान भी चइबो आहे माया ते जीत पाइण जो मैदान आहे योग सां तुंहिंजी आयु वधंदी आहे विक्रम भी विनाश थींदा आहिनि वॾी ख़ुशी थींदी आहे बाबा खे यादि कंदे कंदे बाबा वटि हली वेंदा सब ड्रामो है ये तो सब ड्रामो है परंतु बाप हर एक ॻाल्हि समझाईंदा आहिनि बाप खे यादि कंदा रहो साथ साथ सर्विस भी कंदा रहो बाबा खे भी यादि कंदा रहो साथ साथ सर्विस भी कंदा रहो छो जी असां हथ योगी त न आहियूं ऑर्गन्स मिलिया आहिनि कमु करण लाइ तव्हां ॼाणंदा आहियो आत्मायूं बि एॾो सुठो प्रदान हो सुठो रजो कमों में ईंदियूं आहिनि हाणे शुरू खां वठी करे सभु कमो प्रदान आहिनि हाणे जो शुरू खां आत्मा आयूं आहियूं सत्य खां जो बि आत्मा सभु कमो प्रदान आहिनि कोई सुठी आत्मा बि हूंदी आहे त नाम वालो थींदो आहे परंतु पिछाड़ी वारनि में ताक़त घटि हूंदी आहे प्रिय आत्मा में ताक़त जास्ती हूंदी आहे त ॿिए जी बाप आहे प्यार जो सागर केतिरो खींचदो आहे न इहा लक्ष्मी नारायण केतिरा खींचदा आहिनि ये लक्ष्मी नारायण जी केतिरा खींचदा आहिनि उन्हनि जे मंदिर में बि उहो केॾा कशिश कंदा आहिनि उन्हनि खे कीअं एतिरो मिठो ठातो कोई न ॼाणंदा आहिनि जो ख़ुदि पूज्य हुया उहो ई पुजारी थिया आहिनि तव्हांजी मम्मा पापा वो भी न ॼाणंदा हुया हाणे ॼाणण लॻी विया आहिनि त जगी हाणे ॼाणण सां जगी उथिया आहिनि ओहो असां देवता हुयासीं भॻवान बि जॻाइनि था माया ते जीत पाइण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि बाक़ी ॿियो कोई हथियार आदि न आहे मनुष्य इहो बि न ॼाणंदा आहिनि कि माया कंहिंखे चइबो आहे बिल्कुल ही बेसमझ थी आहिनि अहिड़ा पत्थर बुद्धि आहिनि तॾहिं त बाप थी करे सभिनि खे पारस बुद्धि ठाहिण आया आहिनि बाबा चवनि था लक्ष्मी नारायण मोस्ट ब्लवेड हुया न हिन समय लक्ष्मी नारायण मोस्ट ब्लवेड आहिनि हिन समय सभु कमु प्रदान आहिनि परमात्मा खे न ॼाणण जे कारण फिकर फिकर खे यादि कंदा रहंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर खे बि न ॼाणंदा आहिनि उहो सूक्ष्म वतन वासी लक्ष्मी नारायण आदि खे दैवी गुण वारो मनुष्य चईंदासीं श्री लक्ष्मी श्री नारायण खे दैवी गुण वारो मनुष्य चईंदासीं श्री कृष्ण दैवी गुण वारो हुयो सतयुग जे आदि में श्री कृष्ण खे ॾाढो प्यार कंदा आहिनि झूले में झुलाईंदा आहिनि अगर श्री कृष्ण पुठियां द्वापर में आयो तो श्री राम खे भी झूले में झुलाइणो खपे परंतु राम खे कॾहिं झुलाईंदा न आहिनि तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा हिकु शरीर छॾे भॼी
शरीर में देरी न लगी है। सभिनि खां तिखी दौड़ी पाइण वारी, सभिनि खां तिखी दौड़ी लगाइण वारी आत्मा है। सेकंड भी न लॻंदो आत्मा खे, फटाफट दौड़ी वठदी आहे। हिन खां तिखो रूहानी रॉकेट कोई न आहे। बाक़ी उहे सभु आहिनि जिस्मानी चीज़ूं। तव्हां प्यार जो सागर आहे, ये हिक जी महिमा ॻायल आहे न, ज़रूर कुझु कयो हुन शिव बाबा, तॾहिं त उन्हनि खे प्यार जो सागर चईंदा आहिनि। केतिरो प्यार सां अची करे बाबा ॾाकियो अथई, करे मार चई केतिरो प्यार सां अची करे सभिनि खे बाबा जगाईंदा आहिनि, सिखाईंदा आहिनि, दैवी गुणनि जी धारणा कराईंदा आहिनि, तॾहिं त महिमा ॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा ॾाढो प्यार जो सागर आहे, कमाल आहे। बाबा जे प्यार जी शिक्षा ॾेई करे अहिड़ो श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहींदा आहिनि। उहे बि केतिरा प्यारा आहिनि, उन्हनि जो दीदार करण लाइ केतिरा मनुष्य वेंदा आहिनि। श्रीनाथ द्वारे में दीदार जे लाइ 100 डंडा लॻंदा रहंदा आहिनि, 100 डंडा लॻंदा रहंदा आहिनि। केतिरी भीड़ हूंदी आहे न। बाबा चवंदा आहिनि तव्हां ॿारनि खे बि एतिरो मिठो एतिरो प्यारो मां ठाहियां थो, नंबरवार पुरस्कार कंदो। तव्हां खाओ था, तव्हां तो देवी देवता हुयो, हम तो सो हम चवंदा आहिनि, वास्तव में सो हम तो असां बाबा जा ॿार हुयासीं, तो पोइ असां देवी देवता ठहियासीं, पोइ असां क्षत्रिय ठहियासीं। बाक़ी आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा ईअं न। तो हम आत्मा पूज्य देवी देवता हुयासीं, पोइ 84 जन्म वरितासीं, तो असां आत्माऊं पोइ 2 कलाक घटि थी वई, पोइ क्षत्रिय ठहियासीं, पोइ वैश्य ठहियासीं, पोइ 2 कलाक वैश्य ठहिया, ॿियो 2 कलाक घटि थी वई। पोइ धीरे धीरे कलायूं घटि थींदी पोइ असां शूद्र ठही वियासीं। हाणे 9 कलाक हिनखे चइबो आहे सुदर्शन चक्र। हीअं असां कॾहिं चऊं असां 16 कलाक, पोइ 14 कलाक, पोइ धीरे धीरे कलाक कम से कम 9 कलाक थी वई। तॾहिं अगरि चक्कर फिराईंदा वेंदासीं तॾहिं असां देवी देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र, हीअं बि चक्कर घुमाए सघंदा आहिनि। हिनखे सुदर्शन चक्र चइबो आहे। 1 सेकेंड लॻंदो आहे हिन चक्कर खे फिराइण में। हाणे वरी ईश्वर जी संतान ठहिण, इहो नशो चढ़णो खपे। हिनजे लाइ अतींद्रिय सुख पुछणो हुजे त गोपी वल्लभ जी गोपियुनि खां पुछो। हाणे असां सो वरी खां अची करे बाबा जा ठहिया आहियूं, असां सो को देवता ठहींदासीं। असां सो कल्ह राति में हुयासीं, अॼु ॾींहं में आहियूं। असां कल्ह राति में हुआसीं बि अॼु असां ॾींहं में आहियूं। बाबा केतिरो ज्ञान ॾिनो अथई, केतिरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾिनो अथई न। त ॻाइण जी आहे ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेर विनाश। असां बिल्कुलु तमो प्रधान हुयासीं न। हाणे बाप अची करे छा ठाहींदो, केतिरे शौक़ सां पालना कंदा आहिनि न बाबा सिंधी। बाबा खे गाड़ियूं बि ॾाढियूं खाइणियूं पवंदियूं आहिनि, परंतु सम्झंदा आहिनि इहो बि ड्रामो आहे न। नथिंग न्यू। युद्ध जे मैदान में महिनत ज़रूर करणी पवंदी। असां बिल्कुलु तमो प्रधान हुयासीं, हाणे बाप अची करे ॾिसो असांखे छा ठाहिनि था। केतिरो शौक़ सां बाबा अची करे असांजी पालना कंदा आहिनि। बाबा खे गाड़ियूं बि खाइणियूं पवंदियूं आहिनि, परंतु सम्झंदा आहिनि इहो बि ड्रामो। बाबा असांजी एतिरी शौक़ सां पालना करनि था, बाबा खे बि गाड़ियूं खाइणियूं पवंदियूं आहिनि, इहो बि ड्रामो आहे। नथिंग न्यू न। युद्ध जे मैदान में महिनत ज़रूर करणी पवंदी है न, बिगड़ मेहनत कोई राजा ही मिली वेंदी। स्टूडेंट ईअं थोड़ी चवंदा कि असां मास्टर जी आशीर्वाद, चवंदा कि मास्टर जी आशीर्वाद करो। सुठा नंबर पाइण लाइ तव्हांखे पुरुषार्थ करणो आहे। इहा गॉडली कॉलेज आहे न बाबा जी, इहा आहे गॉडली कॉलेज। भॻवान वचन मां तव्हां ॿारनि खे राजनि जो राजा ठाहियां थो न,
इन जो अर्थ भी कोई समझी न सघंदो त बेहद जो बाप ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। कैपिटल राजधानी यही यमुना जो कंट्रोल दिल्ली आहे न, कैपिटल गार्डन जे हथ में आई आहे। हाणे त तितर बितर जी दिल्ली आहे। वरी खां हाणे सोने जी ठहींदी। बाक़ी है न सोने जी द्वारिका कोई हेठ हली पोइ निकिरी ईंदी। लंका कोई न आहे। हिन समय की दुनिया लंका है। रावण जो राज्य हले थो न। सब सजनियूं अशोक वाटिका में वेठियूं आहिनि। हुते हूंदी आहे अशोक वाटिका। हिते त कदम कदम ते शोक था, दुख आहिनि। कदम कदम ते शोक था, दुख आहे। बाबा अची करे ॾाढो मिठो ठाहींदा। चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार तॾहिं बि कंहिंखे दुख न ॾियणो। तो शांति जो दाता हिकु बाप ई आहे। बाप अची करे शांति जो वस्तो ॾींदा आहिनि। त श्रीमती हलणो पए धंधो दोरी सां त बाबा चवंदा श्रीमती हलणो पए न। उहो अची करे बाबा अची करे असांखे सुख शांति जो वस्तो ॾींदा आहिनि। धंधो दोरी सां जेतिरो समय मिले कॾहिं करे बाप खे यादि करो। पवित्रता जो बल खपे न, जिसां निरोगी काया ठही वेंदी। भारत जे प्राचीन योग जी महिमा ॾाढी आहे। जॾहिं समय ईंदो आहे तॾहिं बाप खुद ही अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। मनुष्य त ॾेई न सघनि। ईअं ॾाढा सन्यासी ॿाहिरि में वेंदा आहिनि, चवंदा आहिनि भारत जो प्राचीन योग सिखाइणा आहे। परंतु वो कोई राजयोग न सिखाईंदा आहिनि। वो भी ड्रामा में नूंदा। भी ड्रामा में नूंदा। भारत जो प्राचीन राजयोग आहे। बाप चवंदा आहिनि भारत जो ही प्राचीन योग राजयोग आहे। बाप चवंदा आहिनि मां ईंदो ई कल्प जे संगम युगी आहे। उन संगम युगी अक्षर कॾहिं युगी युगी चई छॾियो अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि सत्य त्रेता जो संगम थींदो आहे। 2 कलाक घटि थींदा आहिनि। कलयुग में त बिल्कुलु ई कलायूं ख़तम थी वेंदियूं। कलयुग में त बिल्कुलु ई असांजी कलाएं ख़तम थी वेंदो। तव्हां हिन वर्णन में ईंदा आहियो। देवता क्षत्रिय वैश्य शूद्र तव्हां ॿार यथार्थ रीति सम्झंदा आहियो कि सॼो खेल आहे। भारत जे हारो जीतो खेल आहे न। माया हराईंदी आहे, बाप अची करे जीत पाराईंदो आहे। ये कोई न सम्झाईंदा आहिनि कि माया असांखे अशांत करजे। माया सां विकार बुराइनि असांखे अशांत करजे। हाणे बाबा चवंदा आहिनि तव्हांखे शांति जो हार गवायो आहे न। हाणे वरी खां उहे शांति जो हार मां तव्हांखे पारायां थो। बाबा सभिनि खे शांति जो हार था पाराइनि। सभिनि आत्माउनि खे पंहिंजी आत्मिक स्मृति, आत्मा जी पहचान, पंहिंजे बाप जी पहचान मिलंदी थी वञे। सभी आत्माऊं शांति जो हार पाईंदी थी वञनि। त बाबा असांखे शांति जो हार पाराइनि था, जंहिंसां असां एवर शांत थी वेंदासीं। ये सुदर्शन चक्र भी अंदर में फिराइणो खपे। वायरा शंख वजायो त महाराजा महारानी ठही वेंदा। अंदर में ये सुदर्शन चक्र फिराईंदा रहो कि असां पहिरियों सुख शांति में हुयासीं, पोइ दुख माया सॼे दुख शांति में ठाहियूं। हाणे वरी असां बाबा खां शांति जो वस्तु वठूं था, शांति जो हार पायूं था। तो बाबा चैतन्य सुदर्शन चक्र अंदर फिराईंदा रहो ऐं मुख सां शंख ध्वनि भी कंदा रहो। इन सां महाराजा महारानी ठही वेंदो। ॿियो कुझु करणो ई न आहे। अति सहज आहे। बाप जी पहचान मिली, बाबा संत स्वर्ग जो रचयिता। बरोबर स्वर्ग जा मालिक हुयासीं। हाणे वरी खां बाबा आहिनि स्वर्ग जो मालिक ठहिण। बस बाबा हाणे त तव्हांजा ई आहियूं, ॿियो न कोई। बाबा बस असां हाणे त तव्हांजा ई आहियूं, ॿियो न कोई। हीअं बाबा की चईंदा रहो। गीता में श्री कृष्ण जो नाम चई छॾियो अथनि। मुंहिंजो त गिरधर गोपाल, ॿियो न कोई। सम्झंदा आहिनि श्री कृष्ण ई भॻवान।
सब एक ही है, सब एक ही है। भगवान के न जानने के कारण नास्तिक थी हाणे ॿारनि खे जानण जे कारण, हाणे ॿार बाप खे जानण जे कारण आस्तिक थिया आहियो न। वो आए विनाशकाले विपरीत बुद्धि। कहाँ आयो? विनाशकाले प्रीत बुद्धि। विपरीत बुद्धि माना परमात्मा का प्रीत न है। बाप जो प्यार जो सागर, शांति जो सागर, सुख जो सागर आहे, उन्हनि जी ॾाढी महिमा आहे। बाप जो प्यार जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर आहे, उनजी ॾाढी महिमा आहे। उन्हनि सां ई जंहिंजी प्रीत बुद्धि आहे उहो ई विनाश काले विजय प्राप्त कंदा। इन विनाश जे समय जंहिंजी परमात्मा सां प्रीत न हूंदी, जो अञा बि कंहिं रेलगाड़ी मूर्तियुनि भक्ति में डीजे में फसियल आहिनि, उन्हनि जो विनाश थी वेंदो, असांजी विजय थी वेंदी। असां बाबा की याद, बाबा जी याद में बाबा संगत मथे पर रमज़ान में अंदर बाबा चवंदा ईअं न, ये ब्रह्मा विष्णु शंकर सब हिकु ई भगवान आहे। नारायण भी भगवान, राम भी भगवान। हिकु तरफ़ परमात्मा जो नाम रूप सां, परमात्मा के नाम रूप सां न्यारो कई ॾींदा आहिनि ऐं पोइ बिचा ठिकर में चई छॾंदा आहिनि। हाणे तव्हां बाप खे ॼाणे करे बाप सां पूरो वस्तु वठण जो पुरुषार्थ करो था। ये मकान आदि सब शिव बाबा ही ठाहियो अथई। ॿारनि जी लाइफ जी हिते तव्हां ॿारनि खे पढ़णो आहे न, मुसाफ़िरी पूरी करे पोइ घर जे जॾहिं नज़दीक पहुचंदासीं पोइ सम्झंदासीं हाणे असां घर में अची करे पहुचा आहियूं। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हूंदी आहे न। बाबा साक्षात्कार सां बाबा ॻाल्हाईंदो आहे, श्री हंगामो थींदो वेंदो न। आदि तो अंत बाबा खे न, आदि में बि हंगामो तो साक्षात्कार सां बाबा ॻाल्हाए, हाणे बि बाबा ॻाल्हाईंदा। त अहिड़े समय बाप सां गॾु रहणु चाहींदा आहिनि, त अहिड़े समय बाप सां गॾु रहणु चाहींदा आहिनि तो साक्षात्कार थियणु ॾाढो सहज थी वेंदो। इन करे असांखे सदा ई बाबा खे यादि करणो खपे। कॾहिं बि कुझु बि थिए सघंदो आहे, लेकिन बाबा साक्षात्कार कराईंदो त असां सहज ई हुन सां ॿाहिरि निकिरी सघंदासीं। योग में वेठे वेठे तव्हां ॾाढो साक्षात्कार कंदा रहंदा। बाबा इहो फ्यूचर जी ॻाल्हि ॿुधाइनि था। ख़ुशी में तव्हां डांस कंदा रहंदा, बाक़ी सभु शरीर करे हली वेंदा। खूने नायक खेल आहे। असां ख़ुशी में डांस कंदे कंदे बाबा सां गॾु हली वेंदासीं, बाक़ी सभु दुखी परेशान थी करे शरीर करे हलंदा। त बाबा चवंदा खूने नायक खेल आहे न। तव्हां सां गॾु कोई बि युद्ध न आहे, पोइ साक्षी थी करे ॾिसंदा, परंतु हिन में हिमत बि खपे। अंत में असांजी कंहिंसां युद्ध न हूंदी, लेकिन असांजे साम्हूं लड़ाई झगड़ा खून जी नदी वहंदियूं। उनखे ॾिसण जी बि हिमत खपे। असांखे पंहिंजी बुद्धि बाबा वटि लॻाए करे सभिनि खे प्रकाश ॾेई करे असां त ख़ुशी में नचंदासीं, असांखे त कुझु न हूंदो। लेकिन सभु जो बि आत्मायूं लड़ाई झगड़ो कंदियूं या दुखी थींदी रहंदियूं, उन्हनि जी हू त रोई रोई करे हलंदासीं, त बाबा जी यादि में रही करे हलंदासीं ख़ुशी ख़ुशी सां। त बाबा चवनि था कि हिनखे ॾिसण लाइ हिमत खपे। कमज़ोर त ठहरी न सघे। जेतिरो दुनिया में जाती दुख हूंदो ओतिरो बाबा तव्हांखे बहलाइण लाइ सुख ॾींदो। वेठे वेठे ॾाढो साक्षात्कार थींदा वेंदा। एतिरा ॿार आहिनि, शिव बाबा जो भंडारो त ज़रूरु भरपूर रहंदो न। ॿारनि सां ई सभु कुझु थींदो आहे। कोई वटि 7 ॿार हूंदा, हुनमें बि कोई गरीब कोई साहूकार हूंदा। ॿार त ठहरिया न। हीअ त असांजो वॾो बाबा आहे। न पेरस जो घर आहे न। जे माता पिता पोइ असां ॿारनि जी संभाल लाइ जगदम्बा बि निमित रखी आहे न। कुमारी मम्मा में ज्ञान योग जी ताक़त भरल हुई। कुमारी मम्मा में ज्ञान और योग जी ताक़त भरल हुई न। बाबा भी योग में रहंदा आहिनि, मुरली हलदी आहे न। ईअं त न सम्झंदा आहिनि कि बाबा ई मुरली हलाईंदा आहिनि।
इनजी स्टोर बुट्टू आशा भर समझो ये बुट्टू आशे बाबा ये मुरली हलाईंदा आहिनि त उन्हनि खे यादि करणु सुठो। लेकिन विच में ब्रह्मा बाबा भी ॻाल्हाईंदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि ब्रह्मा बाबा बुट्टू थोड़ी आहे। लेकिन तभी समझो शिव बाबा ही हलाईंदा न त ब्रह्मा बाबा तरफ भी यादि वेंदी न। सदैव समझो हिन में शिव बाबा अची करे असांखे पढ़ाइनि था। बात चवंदा आहिनि मूंखे यादि करण सां सदा सलामत रहंदा। बाबा खे यादि करण सां तो सदा सलामत रहंदासीं। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी को सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। गाना चलाए मुख्य सार हम तो हम जी स्मृति सा सुदर्शन चक्र फिराइने रूहानी नशे में रहो। बाप समान अति मिठो अति प्यारो है। सदा सलामत रहण लाइ हिकु बाप की यादि करो। सिर्फ शांति में न रहो, उसकी आत्मा समझी करे बाबा की भी याद करो। सर्वशक्तिवान बाप की याद करे शक्ति भी वरदान तपस्या और सेवा द्वारा भविष्य राज्य भाग्य सिंहासन रचण वाला सिंहासन धारी है। जो बारे सेवा की सीट के नजदीक आए वो भविष्य में राज्य सिंहासन में भी नजदीक होगा। जितना इतने सेवा में सेवा जी सहयोगी होते ओतरो उसे राज्य में सदा साथी होगा। जितना सेवा में सदा बाबा जी सहयोगी ओतरो उसे भी राज्य का साथी होना है। तपस्या सेवा इसे आए तपस्या जो आसन और सेवा जो आसन। इसे आए तपस्या सेवा जो आसन और राज्य भाग्य जो सिंहासन। जी हर कर्म में बाप दादा जी याद में साथी आयो ऐसे उसे हर कर्म में बचपन का वठी करे हर कर्म में बचपन का वठी करे राज्य करण जे हर कर्म में साथी होना। हाँ सदा समीप सदा साथी सदा सहयोगी सदा तपस्या सेवा के आसन पे रहना है जो वही जो सदा बाबा जी समीप सदा साथी सदा सहयोगी सदा तपस्या अगर खुद की आत्मा समझी बाबा की आत्मा की तपस्याओं सेवा के आसन में जो 12 हिस्से रहे वही भविष्य में सिंहासनधारी ठहंदा आहिनि। स्लोगन आहे रूहे गुलाब हुआ जो पंहिंजी रूहानी वृत्ति सां रूहे गुलाब हुआ जो पंहिंजी रूहानी वृत्ति सां वायुमंडल में रूहानियत जी खुशबू फैलाईंदो रहे। रूहे गुलाब हुआ जो पंहिंजी रूहानी वृत्ति सां वायुमंडल में रूहानियत जी खुशबू फैलाईंदो रहे। ओम शांति।